अचो त कुछ फ़ी सैकड़ो जा या फ़ीसद जा या परसेंटेज जा हिसाब हल कयूं। सो ही परसेंटेज जा हिसाब एतिरा आसान आहिनि जो पाण ॾिसी करे इन्हनि खे हल करे सघूं था। पाण जॾहिं बि परसेंटेज या फ़ीसद या फ़ी सैकड़ो जा हिसाब हल कंदा आहियूं त उन मख़सूस परसेंटेज या फ़ीसद जे लाइ पाण को न को फार्मूला यादि करे छॾींदा आहियूं, पर पाण खे हिननि खे ॾिसी करे सम्झ में अची वेंदो त पाण छा मालूम करणु चाहियूं था। सो मां चाहियां थो त तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण ही हिसाब हल कयो ऐं बाद में अचो त पाण गॾिजी हिननि खे हल था कयूं। तो सभ खां पहिरियों सुवाल आहे 1% ॻोल्हणो आहे 900 जो। 1% जो मतिलबु हूंदो आहे 1 वंडिया 100, यानी 100 मंझां 1 हिसो। सो 1% जो मतिलबु हूंदो आहे 1/100। सो 900 जो 1/100 छा थींदो, यानी 900 जा 100 असां हिसा कंदासीं। सो 900 वंडिया 100, ॿ ॿुड़ियूं ॿ ॿुड़ियुनि में कैंसिल थी वेंदियूं या कटिजी वेंदियूं त इहो बराबरि छा थी वेंदो, 9 जे। सो पाण ॾिसी करे हल करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां ॿियो सुवाल आहे 10% पाण ॻोल्हणो आहे 630 जो। 10% जो मतिलबु छा हूंदो? 10% जो मतिलबु आहे 10 वंडिया 100। सो 10 वंडिया 100 खे ॾिसूं त ॿुड़ी ॿुड़ी सां कैंसिल थी वेंदी, इहो थी वेंदो 1 वंडिया 10। सो 630 जो 1 वंडिया 10 यानी ॾहों हिसो केतिरो हूंदो? सो असां लिखंदासीं 630 वंडिया 10। सो 630 वंडिया 10 ॿुड़ी ॿुड़ी सां कटिजी वेंदी, इहो बराबरि छा थी वेंदो, 63 जे। सो इहो बि आसान थी वियो। इन खां पोइ पाण वटि ॿियो सुवाल आहे 20% ॻोल्हणो आहे 45 जो। सो 20% जो मतिलबु छा हूंदो, साॻियो ई 20 हिसो यानी 20 वंडिया 100। सो 20 वंडिया 100 जेकॾहिं पाण रखंदासीं त छा थींदो, 20 जो खोड़ो 100 ते 5 दफ़ा वेंदो। सो इहो थी वेंदो 1 वंडिया 5, यानी 45 जो 5 हिसो छा थींदो। सो हिन जो मतिलबु 45 खे 5 सां वंड कंदासीं। सो 45 खे 5 सां वंड कयूं त ना 5 45, इन जो मतिलबु थी वियो त इहो जवाबु आयो असांजो 9। सो अहिड़े तरीक़े सां असां वटि ॿियो सुवाल आहे 25% ॻोल्हणो आहे 28 जो। सो 25% जो मतिलबु वरी छा थी वियो, सो परसेंट जो मतिलबु हूंदो आहे 1/100। सो 25/100 यानी इहो चोथों हिसो थी वेंदो। सो 25 जो खोड़ो 100 ते 4 दफ़ा। सो इहो थी वियो 1/4। इन जो मतिलबु थी वियो त 28 जो चोथों हिसो छा थींदो। सो 28 खे वंड कंदासीं 4 में त चइनि जो खोड़ो 28 ते घणा दफ़ा वेंदो, 7 दफ़ा। सो इहो अची वियो जवाबु 7। इन खां पोइ पाण वटि सुवाल आहे 50% ॻोल्हणो आहे 128 जो। 50% त नाले मां ई ज़ाहिर आहे, यानी अधु। सो 50 वंडिया 100 इहो बराबरि थी वेंदो 1 वंडिया 2 जे। सो हिन जो मतिलबु इहो थी वियो त 128 खे अगरि असां ॿिनि में विरहायूं त इहो बराबरि छा थी वेंदो, सो इहो बराबरि थी वेंदो 64 जे। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं पाण पंहिंजे नए सुवाल ते हलूं, जेको आहे त 400% पाण खे ॻोल्हणो आहे 8 जो। सो 400% जो मतिलबु आहे 400 रखी करे हुनखे पाण खे वंड करणो आहे। परसेंट जो मतिलबु हूंदो आहे 1/100। सो ॿ ॿुड़ियूं ॿ ॿुड़ियुनि सां कैंसिल थी वेंदी, हिन जो जवाबु ईंदो 4। सो 4 खे पाण खे ज़रब करणो आहे 8 सां, त इहो थी वेंदो 8 × 32। सो पाण ही सभु हिसाब हल करे चुका आहियूं।